एक ॿी अहम ख़बर वाकई त उमरकोट जी अदालत ॿाहिरां औरत जी तज़लील करण वारे केस में वधीक हिक जवाबदार जी ज़मानत रद्द कई वई आहे। अदालत जवाबदार जयपाल भेल जी ज़मानत रद्द करे छॾी आहे, जंहिं बाद पुलिस खेसि गिरफ़्तार करे वरितो आहे। 7 जवाबदारनि हाज़िरी ते आयल औरत जी तज़लील ऐं अग़वा करण जी कोशिश कई हुई, जंहिंजो केस बि दाख़िल थियल आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। उमरकोट जी अदालत ॿाहिरां औरत जी तज़लील करण वारे केस में वधीक हिक जवाबदार जी ज़मानत रद्द कई वई आहे। अदालत जवाबदार जयपाल भील जी ज़मानत रद्द करे छॾी आहे, जंहिं बाद पुलिस केस गिरफ़्तार करे वरितो आहे। 7 जवाबदारनि हाज़िरी ते आयल औरत जी तज़लील ऐं अग़वा करण जी कोशिश कई हुई, जंहिंजो केस दाख़िल थियल आहे। अवां खे ॿुधायूं पिया उमरकोट जी अदालत ॿाहिरां औरत जी तज़लील करण वारे केस में हिक वधीक जवाबदार जी ज़मानत रद्द कई वई आहे, जॾहिं त अदालत जवाबदार जयपाल भील जी ज़मानत रद्द करे छॾी आहे, जंहिं बाद पुलिस खेसि गिरफ़्तार करे वरितो आहे। 7 जवाबदारनि हाज़िरी ते आयल औरत जी तज़लील ऐं अग़वा करण जी कोशिश कई हुई, जंहिंजो केस पिणु दाख़िल थियल आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया उमरकोट खां। उमरकोट जी अदालत ॿाहिरां औरत जी तज़लील करण वारे केस में वधीक हिक जवाबदार जी ज़मानत रद्द कई वई आहे। अदालत जवाबदार जयपाल भील जी ज़मानत रद्द करे छॾी आहे, जंहिं बाद पुलिस खेसि गिरफ़्तार करे वरितो आहे। 7 जवाबदारनि हाज़िरी ते आयल औरत जे तज़लील ऐं अग़वा करण जी कोशिश कई हुई, जंहिंजो केस दाख़िल थियल आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। उमरकोट जी अदालत ॿाहिरां औरत जी तज़लील करण वारे केस में वधीक हिक जवाबदार जी ज़मानत रद्द कई वई आहे। अदालत जवाबदार जयपाल भील जी ज़मानत रद्द करे छॾी, जंहिं बाद पुलिस खेसि गिरफ़्तार करे वरितो आहे। 7 जवाबदार हाज़िरी ते आयल औरत जी तज़लील ऐं अग़वा करण जी कोशिश कई हुई, जंहिंजो केस दाख़िल थियल आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। उमरकोट जी अदालत ॿाहिरां औरत जी तज़लील करण वारे केस में वधीक हिक जवाबदार जी ज़मानत रद्द कई वई आहे। नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया त औरत जी तज़लील करण वारनि केस में वधीक हिक जवाबदार जी ज़मानत रद्द कई वई आहे। अदालत जवाबदार जयपाल भील जी ज़मानत रद्द करे छॾी आहे, जंहिं बाद पुलिस खेसि गिरफ़्तार पिणु करे वरितो आहे। 7 जवाबदारनि हाज़िरी ते आयल औरत जी तज़लील ऐं अग़वा करण जी कोशिश कई हुई, जंहिंजो केस बि दाख़िल थियल आहे। अवां खे ॾियूं पिया। उमरकोट जी अदालत ॿाहिरां औरत जी तज़लील करण वारे केस में वधीक हिक जवाबदार जी ज़मानत रद्द कई वई आहे। नाज़रीन, हवाले सां वधीक तफ़सील आहिनि। धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सुहेल कुंबर लाइन ते मौजूद आहे। जी सुहेल। जी बिल्कुल सर, हफ़्तो अॻु उमरकोट में कोर्ट में पेशी ते औरत जे तज़लील मामले जो हिकु वधीक जेकी जवाबदार ज़मानत रद्द थी वई आहे। पुलिस हफ़्तो अॻु जेके 30 साल हरकत बि उमरकोट में कोर्ट में दरख़्वास्त की चाहे थी औरत जो कोर्ट खां वापसि औरत उमरकोट कृष्ण कोर्ट वाहन करे अगवा करण की कोशिश कई। औरत की राडिन जो पुलिस गिरफ़्तार कर तो बाकी 6 जवाबदार फरार थिया। अॼु जेके उमरकोट स्टेशन जा जी अदालत ठाकुर ने गिरफ़्तार करे छॾिया, जेके अदालत में पेश न थिया। केस आहे औरत जे भाउ मंगल भील जी फरियाद ते अमरकोट जे सिटी थाणे में दाख़िल कयो। जी वॾी महिरबानी सुहेल तफ़सील ॾियण जे लाइ।